ब्रेकिंग न्यूज़ सिंध वफ़ाक़ी हुकूमत का पानी की मद में 20 अरब रुपयनि जूं राहतूं तलब करे वरितियूं आहिनि। सिंध असेंबली जे पब्लिक अकाउंट्स कमेटी पारां मामले ते वफ़ाक़ खे ख़त लिखण जी हिदायत कई वई आहे। पीएसी राहत बाबति वफ़ाक़ जे लाॻापियल इदारनि जे अमलदारनि खे 21 जनवरी ते तलब करे वरितो आहे। पब्लिक अकाउंट्स कमेटी जे चेयरमैन निसार खोड़े जो चवणु आहे त स्टील मिल, सोई गैस, पीएसओ ऐं ॿियनि इदारनि ते पाणी जी मद में राहतूं आहिनि। उन जे त वफ़ाक़ी इदारा पाणी जी मद में 20 अरब रुपयनि खां वधीक जूं राहतूं न ॾेई रहिया आहिनि। आगाह कयूं पिया इन अहम ख़बर जे हवाले सां अपडेट कंदा हलूं त सिंध वफ़ाक़ी हुकूमत खां पाणी जी मद में 20 अरब रुपयनि जूं राहतूं तलब करे वरितियूं आहिनि। सिंध असेंबली जी पब्लिक अकाउंट्स कमेटी पारां मामले ते वफ़ाक़ खे ख़त लिखण जी हिदायत कई वई आहे। पीएसी राहतुनि बाबति वफ़ाक़ जे लाॻापियल इदारनि जे अमलदारनि खे 21 जनवरी ते तलब करे वरितो आहे। अवां ॿुधायूं पिया पब्लिक अकाउंट्स कमेटी जे चेयरमैन निसार खोड़े जो चवणु आहे त स्टील मिल, सोई गैस, पीएसओ ऐं ॿियनि इदारनि ते पाणी जी मद में राहतूं आहिनि। उन जे त वफ़ाक़ी इदारा पाणी जी मद में 20 अरब रुपयनि खां वधीक जूं राहतूं न ॾेई रहिया आहिनि। आगाह कयूं पिया ख़बर जे हवाले सां त सिंध वफ़ाक़ी हुकूमत खां पाणीअ जी मद में 20 अरब रुपयनि जूं राहतूं तलब करे वरितियूं आहिनि। सिंध असेंबली जी पब्लिक अकाउंट्स कमेटी पारां मामले ते वफ़ाक़ खे ख़त लिखण जी हिदायत कई वई आहे। पीएसी राहतुनि बाबति वफ़ाक़ जे लाॻापियल इदारनि जे अमलदारनि खे 21 जनवरी ते बि तलब करे वरितो। पब्लिक अकाउंट्स कमेटी जे चेयरमैन निसार खोड़े जो चवणु आहे त स्टील मिल, सोई गैस, पीएसओ ऐं ॿियनि इदारनि ते पाणीअ जी मद में राहतूं आहिनि। उन जे त वफ़ाक़ी इदारा पाणीअ जी मद में 20 अरब रुपयनि खां वधीक जूं राहतूं न ॾेई रहिया आहिनि।